बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु खैरियत सां हूंदा। खीरनि जी कणिक जे बारे में खीरनि ते या मतिलबु बेड ते या रिजिस ते असां जेको तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त कणिक जे बारे में तव्हांखे असां 2-3 वीडियोस ठाहियूं आहिनि, पर बल्कि काफ़ी वीडियोस ठाहियूं आहिनि। हिकिड़ी सुठी तहरीर बि मां लिखी हुई जेका एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर वीट रिसर्च सेंटर सकरन जे तरफ़ां हुई। उन में हुयो त माना असांजी कणिक जेका खीरनि ते असां पोखियूं था उन में असांखे 3 फ़ाइदा आहिनि। उन्हनि में हिकिड़ो फ़ाइदो आहे त असांजो 50% पाणी बचत थी थो वञे। पाणी बचत थींदो आहे। 100% कणिक लाजिंग खां मतिलबु बची वेंदी आहे, किरण खां बची वेंदी आहे। उनखे अलावा इन समय 15 खां 25% असांजी पैदावार में इज़ाफ़ो थींदो आहे। हाणे जेकॾहिं मिसाल पहिरीं ॻाल्हि त हिन में ॾिसूं त जेकॾहिं स्पाइक किरनि ते कणिक आहे त स्पाइक ॾिसो केॾो हिन जो हेल्दी स्पाइक आहे। मां कोशिशि कंदो आहियां, आबादगारनि खे बि रिक्वेस्ट कंदा आहियूं त तव्हां जॾहिं बि असांखे वीडियो या फ़ोटू मोकिलियो त अहिड़े तरीक़े सां मोकिलियो जो उहे असांखे सुठे नमूने सां ॾिसण में अचनि। स्पाइक आहे त स्पाइक में तव्हां छा ॾिसण था चाहियो। मिसाल जेकॾहिं मां तव्हांखे ही बिल्कुलु क्लियर करे ॾेखारियां, हिन ॾिसो न ब्लर पियो थिए, त माना इहे शयूं असां हाणे हीअ ॾिसो क्लियर आहे। त तव्हां क्लियर असांखे शइ ॿुधाईंदो त असां उनजी तव्हांखे वाज़े तस्वीर या वाज़े उनजी डायग्नोस करे वाज़े उन्हनि जो जेको आहे असां तव्हांखे एनालिसिस ॿुधाईंदासीं। ठीकु आहे। हाणे हिन जा स्पाइक वग़ैरह ॾिसो, हिकु माना इन मां लॻे थो त असांजी कणिक हेल्दी आहे। ऐं ॾिसो हिन जी हाइट बि वॾी आहे, उन जे बावजूद बि असांजी कणिक किथे बि किरी कोन्हे। जेकॾहिं मां तव्हांखे ॾेखारियां, मुंहिंजो कैमरा तव्हांखे सही नमूने सां ॾेखारियां खीरनि जे साम्हूं, त ॾिसो असांजी कणिक बिल्कुलु किरी बि कोन्हे का। माना हिकिड़ो फ़ाइदो 50% पाणी जी बचत थी थिए। ॿियो फ़ाइदो त असांजो कणिक किरे कोन थी। टियों फ़ाइदो त 15 खां 25% असांजी पैदावार वधे थी। हाणे हीअ इंटर क्रॉपिंग आहे। ठीकु आहे। असां जेको माना इंटर क्रॉपिंग में 2 फ़सुलु पोखींदा आहियूं। हिन में शुगर केन बि लॻल आहे, मतिलबु कमंद बि लॻल आहे। हीअ तव्हांजे साम्हूं आहे, ॾिसो हेल्दी कमंद आहे। ऐं उन खां अलावा पंहिंजी कणिक बि लॻल आहे। ॿियो हिकिड़ो पीस तव्हांखे मां पहिरियां वीडियो जेका ठाही आहे उन में तव्हांखे ॾेखारियो आहे त माना असांजी कणिक जेका आहे बिल्कुलु सुकल आहे ऐं उहा किरी पई आहे। हाणे हिन जो हेल्दी संग आहे। ठीकु आहे। हिन जो स्ट्रांग संग आहे। हेतिरी बारिश पवण जे बावजूद बि माना किरी कोन्हे को, त माना खीरनि जी ते कणिक खाइण जा फ़ाइदा आहिनि। आबादगार दोस्तों, पोखी जा तरीक़ा अलॻि अलॻि करणा पवंदा। पोखी जा पाण खे माना मेथड चेंज करणा पवंदा। पोखी जूं सोइंग डेट्स असांखे चेंज करणियूं पवंदियूं। इन्हनि शयुनि इहे मौसमियात जी तब्दीली खां असांखे इहे शयूं बचाए सघनि थियूं। काटन जे फ़सुल में असांखे तमामु घणी सियाणप, तमामु घणी महिनत, तमामु घणी जेको आहे असांखे हिमत ऐं असांखे होशियारी करणी पवंदी। जेकॾहिं काटन जे फ़सुल में पाण ईअं कयूंसीं त न को मूनसून खां बची सघंदासीं, न को हाई टेम्परेचर खां बची सघंदासीं, न को डिज़ीज़ खां बची सघंदासीं। ऐं माना इहे असां सां मसइला थींदा रहंदा। हीअ सूरत हाल अॻिते ॾींहों ॾींहुं वेंदी वधंदी। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। हीअ इंफॉर्मेशन तव्हांजे लाइ, सिंध जे आबादकारनि जे लाइ हूंदी आहे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।